जे मरी जल्दबारी ब्याईदा मुझे महबूब दी तारीफ के गाईदा मुझे महबूब दी तारीफ के गाईदा जे मरी जल्दबारी ब्याईदा मुझे महबूब दी तारीफ के गाईदा जे मोहम्मद जासना ख्वान से खुदा न कदे जे मोहम्मद जासना ख्वान से खुदा न कदे प्रोग्राम महबूब जी तारीफ आवान आवाज मेजबान फकीर हाजी गुलाम कदर शेख हुसैन अज असा जे प्रोग्राम में मोहतरम जनाब सराफ खान मुस्तफा साईं इस्माइल साहब जिन असा प्रोग्राम में शामिल आहिन गद आहिन असा पंहिंजे प्रोग्राम में मोहतरम जनाब साईं इस्माइल साहब जिन के वेरी खुदा चो तरीका अदा कदा असा जे प्रोग्राम में साईं जिन शामिल आहिन साईं अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू साईं खुश आयो बड़ी मेहरबानी हाजी साहब बड़ी मेहरबानी अच्छा ॾाढी दिल खुशी थी साईं दिल खे राहत अची वई अॼु असांजे हिन प्रोग्राम में तव्हां असां सां गॾु आहियो ॾाढो दोस्त जेका दिल जे गहराई जी वालेकुम अस्सलाम जी साईं ऐं दोस्त चवंदा त साईं इस्माइल साहब जिन पंहिंजो पूरो तारीफ़ कराइण साईं दोस्तों नेट जो प्रॉब्लम आने जो है नेट कनेक्ट करने का जल्दी साईं इस्माइल साहब साईं नाथ खान मोहम्मद इस्माइल दल मोरो सिटी खां तालुको मोरो जिलो नौशहर फिरोज साईं इन रहमत वारी महीने जी निस्बत सां शाखा मुसयो ये रहमत वारो महीनो बरकत वारो महीनो मान वारो मर्तबे वारो महीने जी निस्बत सां शाखा चवण चाहिए जी सही इस्माइल साहब सुभान अल्लाह साईं असा मोहतरम जनाब साईं मोहम्मद इस्माइल मोरो साहब मोरो को अजो असा साईं जिन गड इंशाअल्लाह ताला साईं जो प्यारी बोलनी बदना से सुनी बोलनी बदना से बोलनी बदना से ऐं जेकी भी दोस्त नगरात या मतलब दोस्त असा प्रोग्राम में अचण चाहिन असा बिल्कुल वेलकम कर असा पंहिंजे प्रोग्राम की लिंक के असा इन में शेयर कंदा हाजी गुलाम शेख जिन महबूब तारीफ के जे हिसाब सां वो उनके इन कंदा त असां प्रोग्राम में जरूर इंसिदा केतरा दोस्त जसना पाने मुसलमान असा जे खुद जा छो जो ये प्रोग्राम बस महबूब जी तारीफ या आका जी तारीफ वाली प्रोग्राम रोज रोज असा अज भी असा पंजे टाइम तमाम हुजूर में हाजिर थिया ऐं जरूरी इसमें सब जिन जो
जो कने कने नेट जी प्रॉब्लम जो के नेट जो साथ नडी दिया ऐं नेट भाई कमाल दे मारी दिया पर चंदा भली केतिरो बि कमाल दे करे पर असां पंहिंजे महबूब जी सना न छॾींदासीं सरकार जी सना न छॾींदासीं सना ज़रूर पढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला सो नेट सो भली पंहिंजो कमाल ॾेखारे पर अॼु असां जिन प्रोग्राम में असांजो मोहतरम जनाब साईं इस्माइल डंस साहब जिन सां गॾु दिल खे राहत थी अचे दिल ख़ुशी जो सुना सुना पाने मुस्तफा असांजे हिन प्रोग्राम में अची रहिया आहिनि साईं मोहम्मद इस्माइल साहब कुझु नेट जो प्रॉब्लम आहे जो कॾहिं कॾहिं थींदो आहे दोस्तों तव्हांखे ज़रूरी असां प्रोग्राम जी क़िस्मत सां जो साईं सां ज़रूरी ॿुधाए विया जी साईं अस्सलाम वालेकुम साईं खुश आहियो हाँ साईं अल्लाह साईं लखे सां तमामु खुश आहियो केरन सही आहे अल्हम्दुलिल्लाह हुजूर जा करम फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॾींहंनि खां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं जेको आहे सो काफ़ी पसंदि अचे पियो अदे खुदावत साहब खे तव्हां जॉइन में वरितो उन्हनि ॾाढी उहो बि पसंदि आयो ॾाढो माशाअल्लाह मुंहिंजी बि दिलि चए पई त हाजी साहब सां जेको आहे सो केॾी महिल कंहिं प्रोग्राम में लाइव अचे असांजे प्रोग्राम खे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे जॻह खां शहरनि खां मुख़्तलिफ़ प्रोग्राम खे ॾिठो वञे ऐं वरी साईं इस्माइल साहब दुआ बि थी कई माशाअल्लाह बिल्कुलु काफ़ी ॿाहिरियां सभु हिन प्रोग्राम खे ॾिसनि पिया मां ॾिठो आहे जी साईं मोहम्मद इस्माइल साहब हींअर छा था ॿुधाइणु चाहियो जो दोस्तनि खे कीअं बिया जो माना आका जी तारीफ़ पढ़जे माशाअल्लाह सुभान अल्लाह तव्हांजे मिठड़े आवाज़ ॿुधणु था चाहियूं मुझे दिल थी जो सब खां पहिरियां एक दुआया नात मनाजात मां उहा पेश कयां इंशाअल्लाह ताला तव्हां खे भी तमाम घणी पसंद सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद आए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है कुर्बान दिलो जानम क्या शान तुम्हारी है कुर्बान दिलो जानम क्या शान तुम्हारी है हाजी साहब ये शेर बिल्कुल तुम्हारी नजर तो कया क्या क्या चीज हमारी है आका क्या पेश करे आका क्या चीज हमारी है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है
और छोड़ के हम इस दर को जाए तो कहाँ पे, ये उम्र तुम्हारे ही टुकड़ों पे गुजारी है, ये उम्र तुम्हारे ही टुकड़ों पे गुजारी है, साए में तुम्हारे हैं, किस्मत ये हमारी है। सुभान अल्लाह। इन रमजान शरीफ जमे जेके माना बरकत और रहमत और लुटण तो लुटे वटे माना हिन में जेतिरो भी जेका सो रहमत वारे इन बरकत वारे महीने में कोशिश जेतिरी कयो जेका सो अल्लाह ताला के राज़ी करने की कोशिश कयो, रोज़ा रखो ऐं नमाज पढ़ो, तराविया नमाज पढ़ो, तस्बीह पढ़ो, कुरान शरीफ पढ़ो, छो जो हिन में डबल डबल फायदो आहे, डी भी डबल रात भी डबल, हर शे डबल डबल थी वञे थी माशाअल्लाह सुभान अल्लाह। बिल्कुल साईं मोहम्मद स्मिथ साहब तमाजो हाल तमाजो माशाअल्लाह सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हुजूर जा करम ऐं मां हमेशा इहो चवंदो आहियां ये सब तुम्हारा करम है आका, ये बात अब तक बनी हुई है, इंशाअल्लाह ताला तव्हां खे अकेली नात बि ॿुधाईंदुसि जेका मुंहिंजी तमाम पसंदीदा नात आई। नंढे हूंदे खां काफ़ी जेका सो कॉम्पिटिशन में भी मूंखे अवल पोजीशन इन नात जी आई आहे, जेका सो तमाम मुंहिंजी नात बि आहे इंशाअल्लाह ताला, उहा अकेली मां तव्हां खे ॿुधायां। बिस्मिल्लाह कले कले नात शरीफ है माशाअल्लाह सुभान अल्लाह। हिन वक्त तव्हां खे इंशाअल्लाह ताला मदीने शरीफ जो ज़िक्र थियो आहे त उड़ाई वठी था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। हवा जहाने वनी मदीने त मुस्तफा के सलाम चइजा, हवा जहाने वनी मदीने त मुस्तफा के सलाम चइजा, हबीब जी हाज़रीअ में पहुची त दिलरुबा के सलाम चइजा, हवा जहाने सुभान अल्लाह। बुधे तो हर के जहर जहाज़ो सजन मारियो को सदा नवाज़ो, बुधे तो हर के जहर जहाज़ो सजन मारियो सदा नवाज़ो, संदस करीमीअ जी इब्तिदाई इंतहा के सलाम चइजा, हवा जहाने वनी मदीने त मुस्तफा के सलाम चइजा, है दुखन के तारे तो प्यार उनजो, साईं जदा जियारे तो प्यार उनजो, आजिज़ीअ सां अजीब जी हिन अजब अदा के सलाम चइजा, हवा जहाने वनी मदीने त मुस्तफा के सलाम चइजा, हवा जहाने है भली घणी आब चए ज़मानो साईं मदीनो है
यतीम खानो है भली करी चाब जय जमानो साईं मदीनो है यतीम खानो सबा जो सब जो भरे तो झोलियूं सबा जो सब जो भरे तो झोलियूं संदस अदा के सलाम जय आवाज हाणे वनी मदीने त मुस्तफा के सलाम जय सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह वाह वाह से दिलड़ी मदीनो याद अचे माशाअल्लाह ये दिहाड़ा कने जका से मदीने गुजरदा जो मदीने हलदा से इंशाअल्लाह ताला ओके हाजिरी भरदा से बिल्कुल बिल्कुल सुभान अल्लाह हीअं मुंहिंजी दिलि थी चए त मां नबी मैसर वाह वाह सुभान अल्लाह काफ़ी मां पेश कयां तव्हांखे जेके आशिक मदीने खां ऐं जेके ऐं जिनजी हिन साल हाज़िरी न लॻी सघी उन्हनि जी नज़र बि नातिया काफ़ी मां ऐं इंशाअल्लाह तव्हांखे बि तमामु घणी पसंदि ईंदी ऐं ॾिसण वारनि खे पसंदि हाजी साहब सजी रात सुहाना तोखे साहु सारे थकाने तोरे निहारे निहारे सजी रात सुहाना हो सजी रात सुहाना तोखे साहु सारे थकाने तोरे निहारे निहारे सजी रात सुहाना हो सजी रात सुहाना ओ तुंजा कांग पोता तू कोन आए अचणो बुहे पर अलाए साईं तुंजा कांग पोता तू कोन आए अचणो बुहे पर अलाए छो न आए ओ फिटी कई त कई दस कंहिंजे सहारे सजी रात सोना हो सजी रात सोना तोखे साहु सारे थकाने तोरे निहारे निहारे सजी रात सोना हो सजी रात सोना ओ हेदा कुर्बड़ा दई हेरायो भी तो वरी बेसबब मोह फिरायो भी तो साईं हेदा कुर्बड़ा दई हेरायो भी तो वरी बेसबब मोह फिरायो भी तो हयाती जादियड़ा दासी गुजारे सजी रात सोना हो सजी रात सोना तोखे साहु सारे थकाने तो दे निहारे निहारे सजी रात सोना हो सजी रात सोना आखिरी मिसरा में हाजी गुलाम नबी मैसर छा थो लिखे इश्क जी इंतहा ॾिसो हाजी साहब जी है मिठा दिल दिली मई ओ दिलदार समझी ओ गुलाम नबी के है गुनहगार समझी ओ मिठा दिल दिली मई ओ दिलदार समझी ओ गुलाम नबी के है गुनहगार समझी हाणे धार हमेशा जुतारे सजी रात सोना वो सजी रात सोना तोखे साहु सारे थकाने तो दे निहारे निहारे
सजी रात सोना सजी रात सोना। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं हाजी साहब जी हर लम्हो लम्हो आका जे हुजूर में हाजिर होतो हाजी गुलाम नबी साहब। ओ जीअं हिकिड़े चकरे हाजी गुलाम नबी साहब ने माना के नात महीने में जो कासो कैसेट में माना चई रहिया आहिनि साईं त मुंहिंजो कलम पने ते रखां पियो पर मुंहिंजो माना ज़हन कोन नथो शायरी बिल्कुल 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 शायरी को ठाहिया त पोइ मां रात जो रोई करे मदीने वारे घोट खे सजदा कया त या रसूल अल्लाह भला नाराज भी या शायद जो मुंहिंजो कलम त पने ते अचे थो पियो पर मुंहिंजो ज़हन अकुल कम नथो करे। बिल्कुल बिल्कुल आका जे हुजूर में जन्म सजदा करे अखिरन मां नीर वया त खबर तॾहिं बि पए त मां जेॾी महिल कलम पने ते हलाया पियो त मुंहिंजा इहे शेर कीअं पिया लिखिबा वञनि नातियूं कीअं लिखी वञनि हर शइ माना ऑटोमेटिकली ख़बर थींदी लॻी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिल्कुल 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 हाजी साहब साईं तमाम वॾो जेके अॼुकल्ह जा नवां नातखान आहिनि या जेके असांजा सिंधी दोस्त नातखान आहिनि उन्हनि जे लाइ हाजी साहब वॾो ज़ख़ीरो छॾियो आहे जेको कई हज़ारे सालनि जे लाइ हुननि खे कमु ईंदो। ऐं मां त चवंदो आहियां त हाजी साहब जूं इहे वॾियूं महिरबानियूं किरोड़ एहसान आहिनि असां नातखाननि ते जो असांजे लाइ एॾो वॾो मवाद एॾो वॾो ज़ख़ीरो छॾे विया आहिनि। हर एक माना जरे जरे ये पॉइंट पे जरे जरे ये लम्हे ते जो काजो हाजी साहब जी कुर्बानी है माशाल्लाह हर लिहाज बिल्कुल बिल्कुल किथे किथे पंजतन जो जिक्र किथे मदीने वाले घोट जो किथे हम शरीफ जे साहब सा मुख्तलिफ जगह सुभान हाजी साहब जी जो वडो ज़ख़ीरो माशाल्लाह। सो माना खुटण जो ना से ज़ख़ीरो माना ॾेई विया माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं हाजी साहब जी निस्बत सां कहिड़ी त नात शरीफ ॿुधायो जो कासो असां जो इन प्रोग्राम में बिल्कुल बिल्कुल प्रोग्राम में असां जे मरहूम साईं हाजी लीमो फकीर जो फर्ज़त साईं अबूज़र साहब न साईं वो भी असां जे प्रोग्राम के ॾिसी रहिया आहिनि। साईं हाजी साहब जो फर्ज़त साईं हाजी लीमो फकीर जो साईं फर्ज़त असां जे मोहतरम जनाब बेदार बख्शल चाचो सिंह साहब जी जो फर्ज़त हैदराबाद में रहंदो मुदस्सिर मां सभी दोस्तनि खे मोहबत भरियो सलाम पेश कंदुसि ऐं मां ही असांजा सीनियर आहिनि ऐं असांजो वॾो असासो आहिनि ऐं मां इन्हनि खे चवंदुसि त मूंखे बि पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा कनि हमेशह। मां हाजी साहब जी हिकिड़ी मशहूर नात आहे उन जा चंद अशआर मुंहिंजी दिलि थी चए त मां हीअं तव्हां नज़र कयां माशाल्लाह सुभान सुभान। हे मुंडे ने खणी मुझा दिल बरस मुंडे ने खणी मुझा दिल बरखले है ब्या भी खो मुझो साईं तू पुनल मुंडे ने खणी मुझा घर भी दिस है ब्या भी खोड़ा पुनला मुझो साईं तू पुनल मुंडे ने रखणी है तुझो हुस्न ॾिसी ओ दिल तो खेॾियम जानी सारे जहान खाना था छिनम ओ पंहिंजे परवर खां इहा दुआ थे पिन मोह पंहिंजे परवर खां इहा दुआ थे पिन मौला महबूब ॾिजाए तको ॾिजाए मिठल मुंडे नेण खणी मुंहिंजा दिल बरस है ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो साईं तू पुनल मुंडे नेण खणी है मूंखे तो खासिमा न धरावत थई
मुझी पारत थई ओ जिया मानो चवने मुबारक थई वो जिया मानो चवने मुबारक थई है मिलो भागन में थई एड़ो भूरल मुदे ने खणी मुझा दिल बरद से है ब्यापी खोड़ पुनल मुझो सही तू पुनल मुदे ने खणी हिंद नाथ जी उहा मिसरा जेका मूंखे तमामु घणी पसंद ऐं तव्हांजी बि दिलि चमड़ी जंहिं महिल ॿुधंदव इंशाल्लाह बाग बाग थी वेंदी हाजी साहब लिखे थो है पंहिंजा आयो दावत थव मूंसां भेट करण जो जे ख्याल अथव ओ मुझे साईं जड़ो कंजो यार न थव मुझे अरबी जड़ो कंजो यार न थव ओ हिते कम न कंदो यार कंजो अकुल मुदे ने खणी मुझा दिल बरद से है ब्या भी खोड़ पुनल मुझो सही तू पुनल मुदे ने खणी है मानू ताना ने मुड़ मुड़ कभी फिदा दो फकीर गुलाम नबी सुभान अल्लाह हे मानू ने मुड़ मुड़ कभी फिदा दो फकीर गुलाम नबी ओ तोड़ो कुर्बाता बस कान कभी वो तोड़ो कुर्बाता बस कान कभी आई बाज भरिया मुझे हम जो बल मुझे ने रखनी मुझा अरबी से है ब्या भी खोड़ पुनल मुझो सही तू पुनल मुझे ने रखनी माशाल्लाह माशाल्लाह साईं बस अखिरन में नीर अची विया साईं बोलड़ी ॿुधंदा पिया अखिरन में नीर अची विया इहो मोहम्मद इस्माइल साहब अच्छा ही हाजी गुलाम नबी मैसर साहब जने माना सना खान मुस्तफा के दुआ दे या त मुझे महबूब जी तारीफ लखे गाई ने साईं माशाल्लाह ऐं अच्छा 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 माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह ताला इसके रखे जी साईं उनमें बटल लफ्ज त आखिर में जे अगर तहां न ॿुधंदो त मूंखे वो असां जो पंहिंजो महबूब ॿुधंदो सना जो ख़ास सरकार जी त माना जे सना खान तव्हांजो आवाज़ थोरो कटिजी थो अचे हाजी साहब हां सही हा साईं हाजी साहब लफ्ज फरमाया त सना खान मुस्तफा निंदड़ काना है माशाल्लाह धड़का दवा बिल्कुल साईं मोहम्मद इस्माइल साहब ॿियो छा था ॿुधायो हाणे सुभान अल्लाह बिल्कुल तारीफ लखे गाईंदा दोस्तन के केड़ी बोली दा बुधायो ॾाढो दिल जे गहराई सां सब सदा खाने मुस्तफा ए आशिक रसूल के बयान सब तवा के ॾिसी रहिया माशाल्लाह सुभान अल्लाह उहा ई नात जेका मां तव्हांखे चयो त मुंहिंजी पसंद जी नात आहे हर वक्त मुंहिंजी ज़ुबान हूंदी आहे ये सब तुम्हारा करम के बाद तब तक बनी हुई है माशाल्लाह सुभान अल्लाह कोई सलीका है आरज़ू का न
सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। अता किया मुझे को दर्द उल्फत, कहाँ थी ये पुरखता की किस्मत, मैं इस करम के कहाँ था काबिल, हुजूर की बंदा परवरी है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। और किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, आका तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, या रसूल अल्लाह तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से हिला लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। और कहीं पे महफिल है दिल जलों की, कहीं पे महफिल है महकशों की, हम कितने खुश वक्त हैं कि आका ये महफिल सजा रहे हैं, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह मुजासिम दिल दी ॾाढी ठरम सुभान अल्लाह। साईं दोस्त जी फरमाइश है, साईं मोहम्मद इस्माइल साहब असां खे वरी भी हाजी गुलाम नबी मैसर साहब जी बोलनी ॿुधाई माशाअल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ी हाजी साहब जी नात थी जेका मुंहिंजो वाल साहब अक्सर पढ़ंदो, उन जी मुंहिंजी दिल जी उन जा ॿ इशारा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह आलम पैदा कयो महबूब हलाइण वारो, आराह सालाइण वारो, अल्लाह आलम पैदा कयो, अल्लाह आलम पैदा कयो महबूब हलाइण वारो, आराह सालाइण वारो, ऐ मिलके मुरसल मीर जे मिठड़ा सारो खुदाई खजानो, की न खुटे है क़यामत ताईं कोहर जो गंज खानो, ऐ मिलके मुरसल मीर जे मिठड़ा
खजानो की न खुटरिया कमत ताई कोहर जो गंज खानो ऐ सोने सखिया के सब कुछ मौला सोने सखिया के सब कुछ मौला पाण पहुंचाइण वारो लाइण वारो अल्लाह आलम पैदा कयो महबूब हलाइण वारो लाइण वारो है भाग असांजा पूरल आयो काबे कयो छो गलती समझ मोहम्मद मालिक आहे उम्मत ना है धनखणी है भाग असांजा पूरल आयो काबे कयो छो गणती समझ मोहम्मद मालिक आहे उम्मत ना है धनकी ऐ तूने भाई तुझी मर्जी तूने निभाई तुझी मर्जी उतन भाइण वारो लाइण वारो अल्लाह आलम पैदा कयो महबूब हलाइण वारो लाइण वारो है महबूब हिकड़ो मस्ताना के स्वाली मैसर जहिड़ा नबी सगोरा सिकंदा हलिया विया कुर्ब बुधाए कहिड़ा है दोज़ख वारी सख्त सज़ा दोज़ख वारी सख्त सज़ा पुछड़ा बचाइण वारो लाइण वारो नबी इना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद मैं मुरीद हूँ अली का मैं मुरीद हूँ अली का मेरा पेशवा अली है मेरे पीर का सवाली दुनिया का हर वली है मैं मुरीद हूँ अली का मैं मुरीद हूँ अली का मेरा पेशवा अली है मेरे पीर का सवाली दुनिया का हर वली है मैं मुरीद हूँ अली का मैं मुरीद हूँ अली का सुभान अल्लाह ये फरमान वफा है कि मैं मदीनतुल इल्म हूँ ये फरमान मुस्तफा है कि मैं मदीनतुल इल्म हूँ मगर इसमें दाखिले का असबाब भी अली है मैं मुरीद हूँ अली का मैं मुरीद हूँ अली का मेरा पेशवा अली है
दुनिया का हर वली है, मैं मुरीद हूँ वली का, मैं मुरीद हूँ वली का। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं ॾाढी दिल ॾाढी ख़ुशी थिए पई ऐं असांजे इन जी जी प्रोग्राम हाजी साहब जी में जी असांजे इन प्रोग्राम में जेको टाइम आहे 12 बजे हिकिड़ी ॿी आहे जी साईं जी मुझे हिकिड़ी ॿी आहे मन आहे जी मुझे साईं जी साईं जिस संत देखता हूँ नजारा अली का है, जिस संत देखता हूँ नजारा अली का है। मरहब तो नीम है सरे मकतल पड़ा हुआ, उठने का अब नहीं, उठने का अब नहीं, ये मारा अली का है, उठने का अब नहीं, ये मारा अली का है। मनकबत जो इंतहाई काबिल गौर शेर आए है, कुल का जमाल जुज़्व के चेहरे से आया, घोड़े पे है हुसैन, घोड़े पे है हुसैन, नजारा अली का है, घोड़े पे है हुसैन, नजारा अली का है। पीर साहब हिन मनकबत में पंहिंजे वतन जी ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजे वतन जे परचम जी ॻाल्हि कई आहे। आहे त मनकबत मौला अली मुश्किल कुशा, पर ॾिसो त केॾो ख़ूबसूरत ख़ूबसूरत पीर साहब लिखियो आहे, पीर नसीरुद्दीन नसीर गोलड़वी शरीफ पाण लिखियो अथनि, ए अर्ज़ पाक तुझको मुबारक के तेरे पास, ए अर्ज़ पाक तुझको मुबारक के तेरे पास, परचम नबी का चांद, परचम नबी का चांद, सितारा अली का है, परचम नबी का चांद, सितारा अली का है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं ॿियो असांजो दोस्त नात खाना साईं नोमान मेमन साहब। जी 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 बिल्कुल हाँ साईं वो तव्हांखे सलाम था चवनि पिया। वालेकुम सलाम। चवंदा त असांजी साईं फरमाइश पूरी करे त पीर जी दाता दस्तगीर सैयदना अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह जे शान में भी कमल कबत ॿुधाइण त ॾाढी दिलड़ी ठंडी माशाल्लाह सुभान अल्लाह। वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान है। मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर न आदर, खोड़ दस्तगीर न है, मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर न आदर, खोड़ मगर दस्तगीर न सुभान अल्लाह। जी दो आदर जो धनी बस सजड़ो करे सत कदम खणी है, जी सजी दो आदर जो धनी बस सजड़ो करे
इस सतह कदम खणी अहिड़ी ज़ात अमर भी ना है। सुभान अल्लाह। सो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी की गुलाम रखियो एड़ो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गिर माशाल्लाह, माशाल्लाह, सुभान अल्लाह। आवाज अचे पियो? जी सही। मुझे ख्याल में प्रोग्राम जो टाइम भी कंप्लीट थी चुको है। कमेंट साईं असां प्रोग्राम 10 बजे खां वठी 12 बजे ताईं रात जो प्रोग्राम हलंदो आहे। जेको प्रोग्राम असां बाक़ी 10 मिनट आहिनि त ही जेको प्रोग्राम आहे हिन प्रोग्राम जो नालो आहे महबूब जी तारीफ़। ऐं माशाअल्लाह असां जिन प्रोग्राम जो पेज बि ठहियल आहे महबूब जी तारीफ़ जे नाले सां। ऐं हिन प्रोग्राम जो वरी YouTube चैनल बि ठहियल आहे। माशाअल्लाह असां प्रोग्राम जेको थिए थो असां इन जे प्रोग्राम जी वरी सेटिंग करे वरी इन ई प्रोग्राम खे वरी पंहिंजे इन YouTube चैनल ते वरी रखंदा आहियूं असां ताकि ही प्रोग्राम असां जो हमेशा जे लाइ यादि रहे। माशाअल्लाह ये असांजी कचहरी वरी ॿोलियूं ही वक़्त हे टाइम ज़िंदगी जे माना रस्सी कॾहिं बि टुटी सघे पर यादि माशाअल्लाह। तव्हांजो मां खे ॿुधाए छॾियां दोस्त बि वरी ॾिसंदा आहिनि जेके नात हज़रात ॿिया बि ताकि उन्हनि खे ज़हन में इहो इल्मु हुजे त असांजो जेको प्रोग्राम आहे इहो इंशाअल्लाह ताला YouTube चैनल ते माना हमेशा जे लाइ सेव थींदो। त साईं आखिर में मुझे सलाह सलाम पढ़जे। बिल्कुल तव्हांजे सुठनि प्यारनि लफ़्ज़नि में जेका तो सलाम ॿुधायो त दोस्तनि जेका तो सलाम पढ़ंदा और दुआ खैर पढ़जो। सुभान अल्लाह।
मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम बिस्मय बज़ में हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। हम गरीबों के आका पे बेहद दुरूद, हम फकीरों के आका पे बेहद दुरूद, हम फकीरों के सरवर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, उस दिल अफरोज़े साथ पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। या रसूल अल्लाह तेरे दर की फ़ज़ाओं को सलाम। गुंबदे खज़रा की ठंडी ठंडी छाँव को सलाम। जो मदीने के गली कूचों में देते हैं सदा, उन फकीरों राहगीरों और गदाओं को सलाम। या इलाही या इलाही वास्ता ज़िक्रे रसूल, ये सलामे आजिज़ाना हो कबूल। सही दुआ 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 तमाम ना दुआ तमाम जल्दी जताओ सना पाने मुस्तफा आयो ॾाढा प्यारा आयो आहे दुआ मोहम्मद अलैहि वसल्लम। या अल्लाह ए रब करीम पंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां जी हाज़िरी पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फरमा। या अल्लाह ये हाज़िरी पंहिंजे हदियतन तोहफ़तन पेश कयूं था, या अल्लाह क़बूल फरमा। या अल्लाह कुल सिद्दीक़ शुहदा सालिहीन खुसूस गौस पाक हजरत कलंदर दाता गंज बख्श शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह कुल औलिया जी बारगाह में कबूल पेश कयूं था, हदियतन तोहफ़तन क़बूल फरमा। या अल्लाह इन प्यारी महफ़िल जे सदके पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे सदके असां जो सब परेशानी दूर करन फरमा। असां जो जेके मुश्किल हालात करन फरमा। असां जे मुल्क में पूरी दुनिया में आलम इस्लाम में जेके मुस्लिमान उन्हनि ते या अल्लाह सभी मुसलमान ते पंहिंजो ख़ासि रहम फरमा। या अल्लाह असां सभिनी खे हिन बीमारी मां हिन कोरोना वायरस जे बीमारी मां निजात अता फरमा। या अल्लाह असां सभिनी जेके नेक हाजात नेक ख्वाहिश उन्हनि खे पूरो करण फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में हाजी साहब हाजी गुलाम कादिर शेख साहब जेके नेक ख्वाहिशूं आहिनि जेके नेक ख्वाहिशात उन्हनि खे पूरो करण फरमा। या अल्लाह हाजी साहब जो जेके परेशानी उन्हनि खे दूर करण फरमा। या अल्लाह हाजी साहब दुबई में मरीज आहे बेचारो रोशन शेख नालो तस उन जे लाइ दुआ घुरो माशाअल्लाह।
मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके इन भलारी महफिल जे सदके असां जे दुबई में दोस्त आए उन वो बीमारी में मुब्तला है या अल्लाह उनके जल्द खां जल्द सेहत कामिला शिफा अता फरमा या अल्लाह उनके जल्द खां जल्द सेहत कामिला शिफा अता फरमा या अल्लाह जेके जिन दोस्तन असां के आज मुसलसल ॾिठो आहे मुसलसल असां जी महफिल के समाज के वचन या अल्लाह उन जेके परेशान उनके दूर कर या अल्लाह असानी वाल साहब ये कब्र मुबारक के जन्नत जे बाग में बाग या अल्लाह हाजी साहब जेके वडा दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा या अल्लाह जेके मुंहिंजी परेशानी दूर कनि फरमा या अल्लाह जेके मुंहिंजी नेक ख्वाहिशात पूरी कनि फरमा या अल्लाह सभिनी आलम इस्लाम जे मुस्लमाननि ते पंहिंजो ख़ासि रहम फरमा ببركة الله ملائكته يصلون على النبي برك نبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين برحمتك يا أرحم الراحمين दोस्तों इंशाल्लाह ताला हमारे इजाजत वठंदासीं वरी सुभाणे इन टाइम ते इंशाल्लाह ताला नए नातुन सां गॾु तव्हांजे हुजूर में हाज़िर थींदासीं जाॾे केर अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।